नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे लाहौर खां ख़बर ॾींदा हलूं त सॼी दुनिया में करोड़े सार्फिन पैगाम ऐं कॉलर जी मशहूर तरीन ऐप वाट्सअप इस्तेमाल करे रहिया आहिनि। इन सार्फिन जे अंग में रोज़ानो इज़ाफ़ो थींदो पियो वञे, पर ईंदड़ साल केतिरा ई सार्फिन एप्स जे इस्तेमाल खां महरूम रहिजी वेंदा। अहिड़ा समूरा सार्फिन जेके विंडोज़ फ़ोन हलाइण जा शाइक़ीन आहिनि, इहे ख़बरदार थी वञनि, छो त 31 डिसंबर खां पोइ हिननि जे मोबाइल ते एप कमु न करे सघंदो। पर ख़ाबरू ॾींदड़ इदारे मूजिबि हिन वक़्तु माइक्रोसॉफ्ट प्ले स्टोर ते हिन एप मौजूदु आहे, पर 31 डिसंबर खां पोइ हितां खां हटायो वेंदो। हिन हवाले सां व्हाट्सअप विंडोज़ फ़ोन सार्फिन खे हिकु पैगाम न मोकिलियो वेंदो, जंहिं में आगाही ॾिनी आहे त 31 डिसंबर खां मोबाइल फ़ोन ते व्हाट्सअप खे इस्तेमालु नथा करे सघनि। जंहिं खां पोइ कुझु महीने दौरान व्हाट्सअप एप कुझु ईंदड़ राउंड्स ऐं फ्यूचर जे मॉडल ते कमु करे बंदि करे छॾींदो। अहिड़ा एंड्रॉइड फ़ोन सार्फिन जेके एंड्रॉइड जो 237 वज़न खां बि वारो वज़न इस्तेमालु करे रहिया आहिनि, इन जे मोबाइल ते हाणे ईंदड़ 1 फरवरी खां व्हाट्सअप मौजूदु न हूंदो। अहिड़ी तरह अपील जी ॻाल्हि कई वञे थी त फ़ोन जा अहिड़ा सार्फिन जेके ऑपरेटिंग सिस्टम 8 या हुन खां पुराणो वर्ज़न इस्तेमालु करे रहिया आहिनि, उन्हनि खे 1 फरवरी खां व्हाट्सअप जी सर्विस न मिली सघंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।